मीरपुर माथिलो भरसां ॻोठ लाल पिताफ़ी में बख्तावर पिताफ़ी जे पसंदि जे परणे वारे मामले तां ख़ानगी स्कूल जो उस्ताद असगर पिताफ़ी क़त्ल थी वियो, जंहिंजो लाश थाणे अॻियां रखी उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो। एहतिजाज में शरीक उस्ताद करीम बख्श पिताफ़ी, मीर मुर्तज़ा, शफ़क़त पिताफ़ी, फिदा हुसैन, गालिब करीम, उस्ताद शाहिद पिताफ़ी जो चवणु हो त उस्ताद खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल कयो वञे। संदन चवणो त बिना ॾोह जे उस्ताद असगर पिताफ़ी खे गोलियुनि जो खाज बणाए बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। असां चाहियूं था त फौरी तौर ते क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। हुननि इल्ज़ाम हयो त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में संजीदा नाहे। हुननि चिताव ॾिनो त क़ातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो त SSP घोटकी आफिस अॻियां धरणो हयो वेंदो। ॿिए तरफ़ दादलगारी जे SHO ज़ुल्फ़कार महर राब्ते करण ते ॿुधायो त वाक़े में मुलविस जवाबदारनि जे घरनि ते चढ़ाई कई आहे, जल्द गिरफ़्तार कया वेंदा। हुन झेड़े जो कारण ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु शादीशुदा बख्तावर पिताफ़ी घर मां निकिरी शम्सदीन पिताफ़ी सां मुबैना शादी करण लाइ घरां निकिती हुई, जंहिं मामले तां झेड़ो थियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, दादलगारी।